नगरी में पैरामेडिकल स्टाफ पारां DHQ अस्पताल जी MS जी मुबैना करप्शन खिलाफ एहतजाज कयो वियो। पैरामेडिकल स्टाफ OPD जो बाइकाट करे एहतजाज कयो। अब्दुल्ला सुमरो, पीर बख्श ऐं ॿियनि चयो त MS लखे रुपयनि जी करप्शन करे अस्पताल खे तबाह करे छॾियो आहे। असांजो जेके मथे मेडिकल वार्ड में ॾिसो तव्हांखे बिस्तरा ख़ाली लॻंदा, उते ॾिसो त मरीज़ एडमिट न आहिनि। असां वटि जेके आहिनि किचन मेस जेके आहिनि खाइण पीअण जी बजट केॾी आहे उहा हिते लिखी पई आहे त उन में केतिरी नाइंसाफ़ी थिए पई। ग़रीबनि खे दवाऊं मिलनि, असांजो जेको बि आहे असांजो फ़र्ज़ु आहे। असां लोकल माण्हू आहियूं। जेकर को बि पैरामेडिकल जो उहिदे ते वञे थो MS वटि कम जे लाइ जेको कमु करण लाइ जवाब न आहे ऐं चए थो त यूनियन खे मां मञाई कोन थो, मूंखे हिते जिन रखियो आहे मां उनजो ख़ादुम आहियां। उन्हनि जो त MS खिलाफ़ आवाज़ उथारण ते खेनि ईसायो पियो वञे। अस्पताल में तमामु घणी करप्शन आहे। तव्हां मेस ॾिसो, मेस मां 75 लख रुपया कढिया विया आहिनि 6 महीननि जे अंदरि, जॾहिं त सभिनी खे ख़बर आहे त कोरोना जे करे अस्पताल बंदि रही आहे। 75 लख रुपए जी हाई क्लास जे वॾे महांगे रेटनि ते कमीशन जे करे नकली दवाऊं वधी थियूं वञनि। उन खां अलावा जेको अस्पताल में सफ़ाई जो निज़ाम न आहे। कोरोना खे 4 महीना थी विया आहिनि, मरीज़ न आहिनि। 75 लख हिन माण्हूअ कढाया आहिनि मेस मां, जेकी मरीज़नि जी मेस आहे, ग़रीबनि मारूड़नि जी मेस आहे। हिकिड़े जेको आहे तो 4-5 करोड़ जी मेडिसन आई आहे, ॼण टांगे में खणी आयो आहे। ही करप्ट खे हटाए हिन अस्पताल खे बचायो। अॻवाननि मुतालबो कयो त MS जी करप्शन जी जांच कराए अस्पताल खे तबाह थियण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।